नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे ठरी मिरवा खां ख़बर ॾींदा हलूं त ठरी मिरवा शहर में डिप्टी कमिश्नर खैरपुर अहमद अली कुरैशी अचानक ठरी मिरवा शहर पहुतो, जंहिं बाद नाका चौक ते वाटर डिस्पोजल जो दौरो कयो ऐं शहर जी सूरत हाल ते हिकु ॾींहुं अंदरि असिस्टेंट कमिश्नर मिरवा शहराज़ी अहमद लिगारी खे रिपोर्ट पेश करण जो हुकुम जारी कयो है। होॾां डिप्टी कमिश्नर खैरपुर अहमद अली कुरैशी सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त इम्कानी बरसातनि जी सूरत हाल बाद जाइज़ो वठण लाइ ठरी मिरवा पहुतो आहियां। इम्कानी बरसातनि में ठरी मिरवा शहर निज़ाम बहितर करियो वञे त जीअं बरसातनि जो पाणी शहर अंदरि न बीहे। हिन चयो त शहर अंदरि सफ़ाई सुथराई जा बहितर क़दम खयां वेंदा त जीअं शहर खे का बि तकलीफ़ पेश न अचे। होॾां पब्लिक हेल्थ जे इंजीनियर खे हुकुम कयो है त चइनि ॾींहंनि अंदरि पब्लिक हेल्थ ठरी मिरवा जी ऑफिस राणीपुर मां ठरी मिरवा मुंतक़िल कई वञे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awaminews.ht.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।